ख़बर शामिल कंदासीं। सकरन में 5 ॾींहं अॻु बेदर्जीअ सां क़त्ल कयल 4 सालनि जे ॿारड़े सिराज मल्ला जे क़त्ल में मुलविस ॼाणायल संदसि ॿिनि पोफियुनि शुमाइला मल्ला ऐं अज़ीज़ा मल्ला खे अॼु अंगारे ते ॿियो भेरो सख़्त पुलिस पहिरे हेठि नवाबशाह खां सकरन अदालत आंदो वियो जिते 164 जो बयान रिकॉर्ड कयो वियो। इन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे STN न्यूज़ सकरन जो रिपोर्टर सोहिल चांडियो। जी सोहिल, छा तफ़सीलात आहिनि? जी त सकरन में 5 ॾींहं अॻु बेदर्जी सां क़त्ल कयल 4 सालनि जे ॿारड़े सिराज मल्ला जे क़त्ल में मुलज़िम ॼाणायल संदसि ॿिनि पुफियुनि शुमाइला मल्ला ऐं अज़ीज़ा मल्ला खे अॼु अंगारे ते पुलिस पहिरे हेठि नवाबशाह सकरन अदालत में आंदो वियो जिते 164 जे बयान रिकॉर्ड कयो वियो। उन बयान में हिकु औरत अज़ीज़ा पंहिंजे भाइटे मासूम सिराज खे क़त्ल करण जो ॾोह एतिराफ़ करे वरितो। ॿुधण खां पोइ अदालत औरत खे 11 ॾींहं जे लाइ जेल हवाले करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ जांच ऑफिसर ख़ान मोहम्मद रिंद ॿीहर सख़्तु कड़ो चाढ़े औरतुनि खे अदालत जे कमरे खां वापसी मोबाइल में विहारे मीडिया सां ॻाल्हाइण न ॾिनो, जॾहिं त जांच ऑफिसर मीडिया खे ॿुधायो त हिकु औरत जुर्म जे क़बूलदार थी आहे, जंहिं खां पोइ अदालत सगोरी जे हुकुम ते औरतुनि खे 11 ॾींहं लाइ जेल हवाले करे 14 ॾींहं में केस चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जी नाज़रीन, ही STN न्यूज़ जो रिपोर्टर सोहिल चांडियो जेको असांखे रिपोर्ट करे रहियो हो त सकरन में 5 ॾींहं अॻु बेदर्जीअ सां क़त्ल कयल 4 सालनि जे ॿारड़े सिराज मल्ला जे क़त्ल में मुलविस ॼाणायल संदसि ॿिनि पोफियुनि शुमाइला मल्ला ऐं अज़ीज़ा मल्ला खे अॼु अंगारे ते ॿियो भेरो सख़्त पुलिस पहिरे हेठि नवाबशाह खां सकरन अदालत आंदो वियो जिते 164 जो बयान रिकॉर्ड कयो वियो।